नाज़रीन, मीरपुर माथेलो में सहाफ़ियन ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि पारां मेहरान टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो खे धमकियूं मिलण ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ जी हीअ रिपोर्ट। जेको मेहरान टीवी जो डायरेक्टर आहे अब्दुल रऊफ़ चांडियो साहब खे धमकियूं मिलनि पियूं, उन्हनि जे लाइ असां एहतजाज कयूं पिया त जेकॾहिं उन माण्हुनि खे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार कासिमाबाद पुलिस हूंदी ऐं उहे बासर माण्हू हूंदा। दोस्तो, ही पूरे सिंध में एहतजाज हले पियो। असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मदद कयूं पिया। सिंध यूनाइटेड पार्टी हिन सहाफ़ी दोस्तनि सां, हिन मेहरान न्यूज़ जे डायरेक्टर सां गॾु आहे ऐं इंशाअल्लाह गॾु रहंदी। अॼु जेको मेहरान टीवी जे रिपोर्टर मोहम्मद कासिम कलवड़ साहब तरफ़ां एहतजाज असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी तालका मीरपुर माथेलो तरफ़ां जेको एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया। जेको अब्दुल रऊफ़ चांडियो न्यूज़ डायरेक्टर आहे, उन सां जेका ज़्यादती आहे असां उनजी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं असां कासिमाबाद पुलिस खे वार्निंग ॾियूं था त हू नंढड़ कोन आहे, हू सहाफ़ी आहे, हू सिंध जो आवाज़ आहे। असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हर माह ते उन सां गॾु आहियूं। उन सां कुझु थियो त ही पूरे सिंध में एहतजाज थींदो। असां अब्दुल रऊफ़ चांडियो सां गॾु आहियूं हर माह ते। ये जेको अब्दुल रऊफ़ चांडियो आहे उन ते जेको कासिमाबाद पुलिस जो जेको नालो चवंदासीं या धमकियूं आहिनि उहे बंदि कयूं वञनि। असां अब्दुल रऊफ़ चांडियो सां गॾु आहियूं। कासिमाबाद पुलिस जी नाअहली जी पत हितों वकी थी वई आहे जो हिकु सिंधी चैनल जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो जी स्कूल मां जेका चोरी थी वई आहे, हिकु उहा वापसि न थी सघी। मथां वरी बासर माण्हू जेके आहिनि असांजे कलम जे साथी रऊफ़ चांडियो खे जेके धमकियूं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।